अंडरस्टैंड माना समझी उसे चंगी तरह माना तो असीं हिक ॿिए सां हिते कुतनि वांगुरु वेठा हुआ ऐं हो हिकिड़ो भगड़ अची असांजे हिक हिक ॼणी जो शिकार करे हलियो वञे। हाणे तूं हीअं कर, तूं राति तयारी कर, त सॼी हक़ीक़त जी कहाणी हली था चाकर खाना वटि पेश कयूं। तोखे पूरी पक त कासिम रबर ने जो ताक़त आहे। शमीर मूं कासिम खे रबर जे छोकिरे सां विंदे पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे। उते न हूंदो ॿियो काॾे ईंदो। प्लान करण जे लाइ हथियार कोन खणंदुसि, बाक़ी हा फ़ैसिले में पंहिंजे दुश्मन खे ज़रूरु छिकाईंदुसि। जीअं मूंखे बि ख़बर पवे न, मूंखे इहा ख़बर पवे त मुंहिंजी पुठी जे पोयां कहिड़ा हथ आहिनि जेके मूंसां दुश्मनी था मोड़नि। सब खबर पहुंची वेंदी बाबा। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा पंहिंजा वेरी में जेको आहे रूंडो ऐं जाबिर सांवल खे फासाइण में कामयाबु थींदा दोस्तों, या सांवल जेको आहे त कासिम खे ॻोल्हण में कामयाबु थींदो। त सॼी अपडेट ॾियूं था तव्हांखे हिन वीडियो में अंदरि दोस्तों। त वीडियो ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल कयो ऐं वीडियो खे मुकमल ॾिसंदा ताकि तव्हांखे सॼी अपडेट जेको आहे त सम्झ में अचे दोस्तों। तव्हांखे ॿुधाईंदो रहंदो नेक्स्ट एपिसोड में जाबिर ऐं रूंडो जेको आहे त नई चाल खेॾंदा ऐं रूंडो जेको आहे त चालबाज़ आहे ई दोस्तों। त उहो जाबिर खे चवंदो त चाकर खाना वटि हलणो पवंदो असांखे। ईअं न थिए जो सांवल जहिड़ो बग़ैर जेको आहे त असांजो हिकु हिकु जेको आहे त माण्हू मारे छॾे ऐं असां जेको आहे त कुझु बि न करे सघूं। इहा चाल जेको आहे त रूंडो खेॾी ऐं चाकर तरफ़ जेको आहे त जाबिर खे वठी वेंदो ऐं गोॾा ॿधी जेको आहे त सांवल जे मथां चढ़ी वेंदा दोस्तों। माना त रूंडो पंहिंजो पाण खे बचाइण जे लाइ दोस्तों कुझु बि करे सघे थो पंहिंजे पुटनि खे पंहिंजे बचाइण लाइ। त जाबिर जेको हुनखे इशारो ॾिनो आहे सांवल जे तरफ़, त हुनजो त बाग़ खुली पियो आहे। हाणे जेको आहे त उहो सॼो जेको आहे त ॿार जेको आहे सांवल जे मथां उछलींदो ऐं सांवल ते इल्ज़ाम हणी चढ़ी वेंदो दोस्तों वलूअ जे खून जो। हालांकि रूंडे पाण वलूअ खे मारियो आहे पंहिंजे पुटनि सां गॾिजी करे दोस्तों। दोस्तों ॿिए पासे सांवल जेको आहे त कासिम खे ॻोल्हींदे ॻोल्हींदे हुनजी कड़ीअ ताईं पहुचंदो दोस्तों ऐं हुनखे शक पवंदो त शायदि कासिम जेको आहे त रब ॾिने वटि आहे दोस्तों। ऐं पंहिंजे भाउ शमीर खे इहा ॻाल्हि करे ऐं शमीर खे हुते वठी वेंदो दोस्तों ऐं हुतां कासिम खे कढण जी जेका पूरी कोशिशि कंदो ऐं चाकर खान वटि जे कासिम हुनखे हथ अची वियो त पेश कंदो दोस्तों। ऐं तव्हांखे नेक्स्ट एपिसोड में इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त ॾिसंदड़ सिकुअ जा माउ पीउ सिकुअ खे वरी बि सम्झाईंदा त तूं पलांदो अचण ई न कर, तूं असांजो अकेलो सहारो आहे, जेकॾहिं तोखे कुझु थियो त असां जेको आहे त जहिड़े ई मरी वेंदासीं। ऐं सिकू हुननि खे जेको हथ त ॾींदे चवंदो त मां जेको आहे त हथियार हथ में कॾहिं बि कोन खणंदुसि, पर कानून जे कटहरे में जा उन फ़ैसिले जे वजह सां माना हुननि खे मां एतिरो त गिह ॾींदुसि जो मां पंहिंजे सिकुअ जो जेको आहे पलांदो वठण सां न मरंदुसि। पोइ मां हथ में हथियार न खणंदुसि, बाक़ी जेको आहे त फ़ैसिले जे थ्रू या जेको आहे त मां उन्हनि खे जेको आहे कानून जे कटहरे में जेको आहे त गीले माना हुन खां हिसाब किताब बराबरि कंदुसि। बाक़ी मां तव्हांखे पक थो ॾियां त मां हथियार कोन खणंदुसि दोस्तों। जी दोस्तों, उम्मीद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। वरी मिलंदासीं कंहिं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु दोस्तों। त ख़ुदा हाफ़िज़, दुआनि में यादि।